दीद हम बिस्यार खूबा दीद हम लेकिन तू चीज़े दिगरी मुझा का मुझा महबूब ज़मीन जो विज़ुड़ के उथम आसमान जो टूर के उथम पूरे चैनी तरफ जो विज़ुड़ के उथम पर मां जिब्रील जे अखिन तो जड़ो महबूब डिठो ही कोने तो जड़ो महबूब डिठो ही कोने अगर जे गरीब आयूं महबूब जा गुलाम आयूं तो पोइ इश्क में ही चवंदा हूं अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब आयूं अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब आयूं असां जे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल आ अगर जे गरीब आयूं खुश नसीब आयूं अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब आयूं असां जे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल आ अगर जे गरीब आयूं ओ भली आयो मोहम्मद असां तुंहिंजे भाग में गुनहगार खुल खयाई वठी पंहिंजे बाग में ऐं कया धन धनार धन का ओ नवाज़ई अची निधन का किना हाल हा असांजा कयो ते क़बूल आ अगर जे गरीब आयूं ओ वॾा खुश नसीब आयूं केड़ा भी किना आयूं केड़ा भी कोझा आयूं केड़ा भी गुनाहगार आयूं पर मुझा महबूब फरमाए था मन कान ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह सही डॉक्टर एजाज साहब हुजूर था फरमाए मन कान ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह हुजूर था फरमाए जे मुझे मथा कलमो पढ़ियो आ वो जन्नती वो डाने गला वो जन्नती आ हजरत सलमान फारसी साईं के अर्ज कयो साईं वो भला जन कलमो पढ़ियो को उन में डाड़िन वारा भी होदा बे डाड़िन वारा पाण फरमाए डाड़िन वारा होजन या बे डाड़िया होजन पर सच्ची दिल सां मुझे मथा कलमो पढ़ियो तरी ये जन्नती है सुभान अल्लाह मन कान ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह जे मुझे मथा कलमो पढ़ियो आ इहो जन्नती आ अल्हम्दुलिल्लाह पाण के न समझा त मां गुनाहगार हां बदकार हां क़यामत जे ॾाड़े छा थींदो इंशाअल्लाह असां तव्हां जा हथ हूंदा मदीने वारे जी दामन हूंदी असां तव्हां जा हथ हूंदा पंजतनि जे दरवाज़े में दामन जी हथ हूंदो इंशाअल्लाह पोइ हिते भी बेड़ा पार थी पवंदा हुते भी बेड़ा पार दुरूद शरीफ मुझे साईं जे मथां पढ़ंदो अल्लाहुम्मा सल्ली हाय इस्म अर्श ते तस अहमद ऐ मोहम्मद ज़मीन ते रखिया रब मिठे ही नाला अरबी अमीन ते ऐ अदब करत ए पुछण नहीं सुभान अल्लाह हुजूर जो नाले जो अदब कंदे त रब गुनाह छाणी दी सुभान अल्लाह पर बेअदब थींदे न पोइ अबू जहल वारी कार्रवाई थींदी अबू लहब वारी उतबे ऐं शेबे वारी कार्रवाई थींदी जे अदब थींदे त इंशाअल्लाह कब्र में पहुंचंदे नकीर मुनकिर ईंदा चवंदा मर रब्बुका रब कहिड़ो अथई वमा दीनुका हल तकून फी हक़ी हाज़िर रजुल इन जवान के सुञाणी तो पर ये दुनिया में सुञा दींदी चवंदे त हे त हसनैन करीम जो नानो मोहम्मद करीम हाय इस्म अर्श ते तस अहमद ऐ मोहम्मद ज़मीन ते रखिया रब मिठे नाला अरबी अमीन ते ऐ अदब करत ए बुछण नई इस्म आशिकन में गण नई ऐ अदब करत ए बुछण नई ऐ इस्म आशिकन में गण नई सवा इश्क जे महेसर इबादत फजूल आ अगर
जे गरीब आयो ओ वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो ओ वॾा खुश नसीब आयो असां जे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयो मदीने जे ताजदार दिलबर हबीब मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी अम्मा थी फरमाए मां दिलो जो मथे इरादो कयो त दिलो मथे ते रखा रब करीम जिब्रील के फरमायो जिब्रील तकड़ो हल यो दिलो बाद में पहुंचे अग में महबूब जी अम्मा ते तो जो पर पहुंचे जिब्रील पे महबूब जी अम्मा जो दिलो खयो पियो महबूब जा गुलाम हुजूर जा परवानो अम्मा थी फरमाए त मां नंढे बच्चे शहजादे लाए लफ्ज़ जिगर जे लाए नंढड़ा नंढड़ा कपड़ा तैयार करे रखियो अतुर अंबीर तैयार कयम प्लेट भी रखी छजम जी औरतूं तायूं नाड़ो कपींदियूं हन वीजा जंजला साबुण रखियम मेट रखियम टेम थियो अम्मा थी फरमाए जे मुझे आका जी विलादत थी या अम्मा आमिना सलामुल्लाह अलैहि फरमाए थी खरजनी बतनी लन नूर अम्मा थी फरमाए मुझे पेट मां नूर निकतो सुभान अल्लाह छा निकतो मौलवी जे घर में बार जमदो चवदा पुत्र जमदा इया है ना साईं हक नवाज जे घर में बार जमे चवदा न्याणी जाई या पुत्र जाओ अली हसन चाने जे घर में न्याणी जाई या पुत्र जाओ पर मुझे महबूब जी अम्मा थी जाए पुत्र न न्याणी न खरजनी बतनी लन नूर मुझे पेट खां नूर निकतो जे नूर सा शाम जो मारियो मक्के में पई दिसा सुभान अल्लाह महबूब जे नूर सा अम्मा थी फरमाए मां इरादो फरमायो पंहिंजे बच्चे के गुस्ल कराया विजारिया औ तुफी आवाज आए ओ साण तुझे गुस्ल जी जरूरत काने मां रब करीम आबे कौसर मां पंहिंजे दिलबर के विजारे मोकलियो तो मैं सुभान अल्लाह अम्मा थी फरमाए मां इरादो फरमायो कजल पर आयास रब करीम आ तुफी आवाज फरमायो ए साण तुझे कजल जी जरूरत काने मां जन्नत जो कजल महबूब के पाराए दुनिया में मोकलियो है हसीनन में हुस्न सुभान अल्लाह यार ता सुभान अल्लाह में बोले सुभान अल्लाह खड़काइन हां खरीदावन खड़काइन थदा दा थी अना नगर ता हां यार अना कौन निटो नन हां सही है हसीनन में हुस्न मुखे दावत ने